सखर मां रिपोर्ट कर रहियो आहे हफ़ीज़ लाशारी। सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण हुकूमत पारां सखर में वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब जे ऑफिस खे बंदि करण ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब सखर जो दफ़्तर बंदि थियण सां नंढनि वापारियुनि ऐं दुकानदारनि खे पंहिंजा टैक्स जा मसइला हल कराइण जे लाइ शदीद ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब सखर नंढनि वापारियुनि खे बिला मुआवज़े ऐं फ़ौरी इंसाफ़ जी फ़राहमी जो ज़रियो हो, जिते वापारी टैक्स जे हवाले सां पंहिंजूं शिकायतूं फ़ौरी तौर ते हल कराईंदा हुआ। हुकूमत फ़ौरी तौर ते जारी कयल नोटिफिकेशन वापसि वठी करे वापारियुनि में पकड़ियल बेचैनी जो ख़ात्मो करे अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजे ऑफिस में मुख़्तलिफ़ वापारियुनि जे नुमाइंदा वफ़द सां ॻाल्हि ॿोल जे दौरान कयो। उन मौक़े ते हाजी ग़ुलाम शबीर भुट्टो, मोहम्मद आमिर भुट्टो फारूकी, डॉक्टर सईद अमान ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हाजी मोहम्मद जावेद मेमण जो वधीक चवणु हो त वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब सखर जे ऑफिस मां न रुगो सखर पर आसपास रोहिड़ी ऐं ॿियनि शहरनि जा वापारी पंहिंजा टैक्स जा मसइला हल कराइण जे लाइ सादे पने ते रुगो हिकु दरख़्वास्त ॾेई करे पंहिंजा मसइला हल कराईंदा हुआ। हाणे जेकॾहिं वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब सखर जी ऑफिस बंदि थींदी त वापारियुनि खे पंहिंजे मसइलनि जे हल लाइ कराची, हैदराबाद, इस्लामाबाद जा चकर काटणा पवंदा, जंहिंसां न रुगो कारोबारी सरगर्मियुनि ते मुनफ़ी असर मरतब थींदा पर वापारी बिरादरी बि शदीद परेशान थींदी। इन मुतालबो कयो त हुकूमत उजलत ऐं वापारियुनि जी मुशावरत जे बग़ैर वफ़ाक़ी टैक्स मुहतसिब जे ऑफिस बंदि करण बजाए वापारियुनि जे मुतालबे खे मञींदी। जारी कयल नोटिफिकेशन वापसि वठी करे वापारियुनि में पकड़ियल बेचैनी जो ख़ात्मो करे त जीअं वापारी टैक्स जा मसइला पंहिंजे घर जी दहलीज़ ते बहितर अंदाज़ सां हल कराए सघनि।